दुनिया जे मुख़्तलिफ़ समाजनि में मर्दनि जे लाइ हिक खां वधीक ज़ालूं रखण जो रवाज त हूंदो आहे, जंहिंखे केतिरियूं ई सक़ाफ़तूं तोड़े मज़हब बि इजाज़त ॾियनि था। जॾहिं त हिक ई वक़्तु हिक खां वधीक मुड़सनि वारी औरत बाबति जेकॾहिं का ॻाल्हि ॿुधिजे त इहा वॾी ॻाल्हि चइबी। पॉलीएंड्री हिक अहिड़ी सूरत आहे जंहिंमें हिक औरत हिक ई वक़्तु ॿ या ॿिनि खां वधीक मुड़स करे सघे थी। हूअं त फ्रॉड जी सूरत या मुख़्तलिफ़ धोखेबाज़ी जी हालतुनि में ख़बरुनि में का अहिड़ी औरत ज़ाहिर थी हूंदी जंहिं जूं लिक में हिक खां वधीक शादियूं थियल हुजनि। पर छा तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त हिक ई वक़्तु हिक औरत ॿिनि या ॿिनि खां वधीक मुड़सनि सां रही सघे थी? जेकॾहिं ईअं आहे त दुनिया में अहिड़ी इजाज़त कहिड़े मुल्कनि में आहे? नेपाल ऐं चीन जे कुझु इलाइक़नि समेत ॾखिण हिंदुस्तान जे बि कुझु जायुनि ते तिब्बतियुनि जे विच में पॉलीएंड्री जो रवाज आम आहे, जंहिंमें ॿिनि या ॿिनि खां वधीक भाइरनि जी हिक ई भेण सां शादी थींदी आहे ऐं घरवारीअ खे सभिनी सां हिक जहिड़ा ऐं हिक जेतिरा जिंसी लाॻापा रखण जी इजाज़त हुजे थी। असां अहिड़े क़बीलनि सां गॾु 5 मशहूर मुल्कनि जी फ़हरिस्त आंदी आहे जेके औरत जी घणनि शादियुनि वारे रवाज या रस्म ते अमल कंदा आहिनि। उन्हनि मुल्कनि में सभ खां पहिरें नंबर ते नाइजीरिया अचे थो। जेतोणीकि नाइजीरिया में वॾे पैमाने ते इहो अमल गैर मामूली आहे, पर पोइ बि नाइजीरिया जा कुझु अहिड़ा क़बीला ज़रूर आहिनि जेके पॉलीएंड्री मतिलबु कंहिं औरत जे ॿिनि या ॿिनि खां वधीक मुड़सनि वारे रवाज ते अमल कंदा आहिनि। उत्तर नाइजीरिया में केतिरियुनि औरतुनि जा रवायती तौर केतिरा ई मुड़स कयल आहिनि, जिन खे शरीक मुड़स चयो वेंदो आहे। इन अमल दौरान औरतूं मुख़्तलिफ़ मुड़सनि जे घरनि में मुंतकिल थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं जिते बि उन्हनि खे ॿार ॼमंदो आहे त उहो ॿार उन मुड़स जे घर में ई छॾींदियूं आहिनि ऐं पाण ॿिए मुड़स जे घर हली वञनि थियूं। औरतुनि जी घणनि शादियुनि वारे मुल्कनि में ॿिए नंबर ते नालो पाड़ेसरी मुल्क भारत जो आहे। हिंदुस्तान में बि अहिड़ा केतिरा ई क़बीला आहिनि जेके इन रस्म ते अमल कंदा आहिनि। उत्तर हिंदुस्तान जे कुझु इलाइक़नि में जोनसर बुआर जे पहाड़ी इलाइक़नि में पॉलीएंड्रीअ जो रवाज आहे, जॾहिं त कंवर ऐं हिमाचल में माण्हुनि जी अक़लियत पॉलीएंड्रीअ जो रवाज पेश कंदी आहे ऐं उन ते अमल बि कंदी आहे। इहे माण्हू 25 पांडवनि जी औलाद द्रुपदीअ नाले बादशाह जी धीउ सां शादी कंदड़ 5 भाइरनि वारी रवायत खे जारी रखण लाइ अहिड़ियूं शादियूं कराइनि था। उन खां सवाइ नीलगिरिस जो टोडो क़बीलो, त्रावेनकोर जो निजदाद वेल्ला ऐं ॾखिण हिंदुस्तान में कुझु ॿियनि ज़ातियुनि वारे निज़ाम में बि औरत जे घणनि शादियुनि वारो अमल थींदो आहे। 1988 में तिब्बत यूनिवर्सिटी जी कयल 353 तिब्बती ख़ानदाननि ते हिक सर्वे मां ख़बर पई हुई त औरतुनि जी घणनि मुड़सनि वारो अमल 13% आहे। उन खां सवाइ अगस्त 2013 में कीनिया में बि घणी शादियुनि वारो इहो मुशाहिदो कयो वियो, जंहिंमें 2 मर्दनि हिक ई औरत सां शादी करण जो फ़ैसिलो कयो जेके हिक ई वक़्तु खेसि पसंदि कंदा हुआ। इहा ॻाल्हि बि ज़िक्र जोगी आहे त कीनिया जो कानून वाज़िह तौर ते पॉलीएंड्री वारे अमल खे नाहे रोकींदो ऐं उन ते अमल कंदड़ मतिलबु हिक औरत सां घणनि मुड़सनि वारी शादियुनि वारे माण्हुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई वेंदी। कीनिया जे मासाई माण्हुनि में अहिड़ा केतिरा ई वाक़िया रिपोर्ट थींदा रहनि था, जॾहिं त चीन ऐं हिंदुस्तान जे नेपाल वारे हिसनि में तिब्बत जे माण्हुनि में इहो रवाज आम आहे। इहो अमल उन अक़ीदे ते ॿधल आहे त हिक ॿार जा हिक खां वधीक पीउ थी सघनि था ऐं आम तौर ते जॾहिं 2 या ॿिनि खां वधीक भाइर हिक ई औरत सां शादी कंदा आहिनि त उन्हनि सभिनी खे पंहिंजी घरवारीअ सां हिक जेतिरा ई जिंसी लाॻापा रखण जो हक़ हासिल हूंदो आहे। न रुॻो एतिरो, पर इन अमल जी हौसला अफ़ज़ाई बि कई वेंदी आहे, ख़ासि करे जॾहिं को कुटुंब ग़रीब हूंदो आहे ऐं पंहिंजी मिल्कियत मुख़्तलिफ़ पीअरनि जी औलाद में विरहाइण नथो चाहे त भाइर ई हिक औरत सां शादी कंदा ऐं गॾिजी ॿार ॼणींदा आहिनि। ॿी सूरत में जेकॾहिं इन औरत जे मुख़्तलिफ़ कुटुंबनि जे मर्दनि सां शादी थींदी त इन जो औलाद संदसि सभिनी मुड़सनि जो औलाद सॾिबो ऐं सभिनी जी मिल्कियत औलाद में हिक जेतिरी विरहाइबी। तंहिं करे ग़रीब ख़ानदान हिक ई औरत सां शादी करे पंहिंजी मिल्कियत पंहिंजे ई भाइरनि जी औलाद में विरहाईंदा आहिनि, जंहिंजे करे हिक ई औरत सां शादी करे पंहिंजी थोरी मिल्कियत खे पाण ताईं रखियो वेंदो आहे। जॾहिं त ॾखिण अमेरिका जे क़बीलनि में बि पॉलीएंड्रीअ जो अमल थिए थो, छो त बोरोरो क़बीले जा माण्हू पॉलीएंड्रीअ ते अमल कंदा आहिनि, जॾहिं त 70% ताईं एमेज़ोनियाई सक़ाफ़तूं हिक खां वधीक पैटर्निटी जे उसूलनि ते यकीन रखंदियूं आहिनि।
टॉपिका वेब में भाईवारी बरक़रार रखण लाइ खोड़ ॿाहिरि कई औरत सां शादी करे सघनि था। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में समाजी तौरु मज़हबी इजाज़त खां पोइ मर्दनि तरफ़ां घणियूं शादियूं करण जो रवाज त आम आहे। हिक औरत जे खोड़ मुड़ुस करण वारो अमल किथे किथे थिए थो, पर इहो अमल धरतीअ ते मौजूद ज़रूर आहे।